पीपल्स पार्टी के एमएनए सरदार मोहम्मद खान महर घोटकी बार पहुंची वकीलन जाजाने में शिरकत कई। घोटकी बार के सदर सदाम चंद लियाकत मलाणो राणो आसिफ पारां ॾिनल आजाणे में शिरकत खां पोइ घोटकी पुरानी सब्जी मंडी में काम कर न्यू लायर फॉर्म जो इफ्तिताह कयो। इन मौके ते पीपी एमएनए सरदार मोहम्मद खान महर ॻाल्हाईंदे चयो त घोटकी बार हमेशा आवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। उम्मीद आहे त घोटकी बार अञा भी वधीक आवाम जी ख़िदमत कंदी। ॿिए पासे खानगढ़ में सरदार मोहम्मद खान महर पारां खुली कचहरी लगाई वई, जंहिंमें बेरोज़गार नौजवान पारां नौकरी लाइ दाहूं कयूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाक़े जे माण्हुनि रोड रस्तनि बिजली गैस ड्रेनेज सिस्टम समेत मुख़्तलिफ़ शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। इन मौके ते पीपल्स पार्टी जो सूबाई वज़ीर इकरामुल्लाह खान धारेजो, पीपी घोटकी ज़िले जो सदर मीर बाबर अली खान लुंड, अहमद अली खान महर, डीसी घोटकी उस्मान अब्दुल्ला, एसएसपी घोटकी उमर तोफेल ऐं ॿियनि खातनि जा कामरा पिणु मौजूदु आहे। कचहरी में केतिरनि शिकायतुनि खे मौके ते हल कयो वियो ऐं दरख़्वास्तूं वसूल करे लाॻापियल ऑफिसरनि खे मसइलनि खे जल्द हल करण लाइ हिदायतूं ॾिनियूं वियूं। इन मौके ते सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धारेजो चयो त पीपी आवाम खे रोज़गार ॾींदी खसींदी नाहे। घोटकी जे आवाम जा मसइला सरदार मोहम्मद खान महर ऐं बाबर अली खान लुंड सां गॾिजी हल कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।